न्यू सईदाबाद में मरकज़ी मुस्लिम लीग जे कारकुननि कमरदीन बलोच, वसीम काका, गुल गाहोट्री, हाफ़िज़ इम्तियाज़ काका, मोहम्मद बख्श काका ऐं ॿियनि जी अॻवानी में फ़लस्तीन सां थींदड़ ज़ुल्मनि ख़िलाफ़ तक़वा स्कूल खां रैली कढी स्टेशन चौक ते सख़्त नारेबाज़ी करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त इसराइल गज़ा समेत फ़लस्तीन जे केतिरनि ई शहरनि खे तबाह करे फ़लस्तीनियुनि जो क़त्लेआम ऐं नसुलकुशी करे रहियो आहे, जेको वॾो इंसानी अलमियो आहे। हिननि चयो त मुस्लिम मुल्क तोड़े इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं फ़लस्तीनियुनि जे क़त्लेआम जो नोटिस वठी ज़ुल्म बंदि कराइनि। इसराइल ऐं अमरीका ज़ुल्म जो इंतिहा करे छॾी आहे, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिन वक़्त ताईं को बि बिरादर मुल्क फ़लस्तीन जी हिमायत में अमली तौर ते अॻिते न आयो आहे। सखणनि मज़म्मती बयाननि सां कुझु न थींदो। इसराइल जो अहिड़ो ज़ुल्म बंदि कराइण लाइ अमली क़दम खणणा पवंदा।